कंडियारो शहर के दीनपुर मोहल्ले के रवासी डॉक्टर नज़ीर चन्नर के पारां बासर आसिफ चन्नर की ज़्यादती के ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब के अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते हुन दाहिंदे चयो त हू रिटायर्ड डॉक्टर है। घर भरिसां बासर आसिफ चन्नर मुझे जीवन जंजाल बणाए छॾियो है। बासर आसिफ चन्नर गंदो पानी मुझे घर ॾे निकाल करे छॾियो है। गंदो पानी घर में अचण सबबि बदबू जो राज कायम थी वियो है, जंहिं करे घर में रहण मुश्किल बणिजी वियो है। गंदो पानी बीहण करे घर की जाइ इमारत के नुक़सान पहुची रहियो है। हुन जो चवणु हो त गंदो पानी बंदि करण लाइ चवनि था त ऐं मूं ते मचिड़िजी पवे थो। मूंखे मौतबार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जंहिं करे ज़िंदगी ख़तरे में पइजी वई आहे। अहिड़ी रिपोर्ट हद जे कंडियारो थाणे ते दाख़िल कराई आहे। ग़रीब हुजण करे केर बि दांहं ॿुधण वारो न आहे। हुन SSP नौशर फ़िरोज़ सुहाई अज़ीज़ समेत बस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बासरनि ख़िलाफ़ क़दम खणी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।